सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद सलाम पढ़ने जो बेशुमार फजीलतूं आहिनि। प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जब मुझे एक बेर दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो, ऐं जेको 10 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। इमाम हाकिम निशापुरी रहमतुल्लाह ताला लिखा रिवायत है तो जरा मदनी आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हिजरत जो इरादो फरमायो तो अल्लाह पाक की बारगाह में दुआ कई, इलाही तो मूंखे मुझे महबूब तरीन शहर यानी मक्के का हिजरत जो हुक्म दिनो है, हाणे मुझो क़याम अड़ी जगह फरमाए जेको तो वट महबूब तरीन हुजे। हिन दुआ का बाद अल्लाह पाक पांजे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे लाए मदीने पाक जो इंतिखाब फरमायो। उनमां मालूम थो तो मदीनो पाक अल्लाह पाक वट तमाम महबूब तरीन मकाम आहे। हज़रत काबुल आबाद रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके तौरात जा वॾा आलिम हुया, कुरान पाक जा भी आलिम हुया, पाण फरमाइनि था तौरात शरीफ़ में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते जेको किताब नाज़िल थियो उनखे तौरात चइबो आहे। उन में अल्लाह पाक मदीने शरीफ़ के हीअं मुखातिब फरमायो, ए तैबा ए तौबा यानी ए पाक ज़मीन, ए मस्कीना यानी सुकून ऐं करार वारी ज़मीन, तू ख़ज़ाना क़बूल न कजाएं, तू पंहिंजी शान ऐं शौक़त के ॿियनि शहरनि जे शान खां बुलंद रखजां। सुभान अल्लाह, छा त शान आहे मदीने पाक जो। गौर फरमायो अल्लाह करीम मदीने तैयबा के मुखातिब करणो हुयो, उन जे लाइ त सिर्फ़ु हिकु भेरो या तैबा चवण भी काफ़ी हुयो। अल्लाह पाक आहे, अल्लाह रब्बुल आलमीन आहे, हू हिकु भेरो भी कंहिंखे ईअं मुखातिब फरमाए त उन जी अज़मतुनि के 4 न बल्कि 12 चंड लॻी वञनि। पर कुर्बान वञो, ही मदीनो आहे, ही महबूब जो शहर आहे। जहिड़ी तरह रब रहमान खे पंहिंजे महबूब सां बेमिसाल मोहब्बत आहे, ईअं ई महबूब जो शहर भी महबूब आहे। उन करे जॾहिं मदीने पाक जी सरज़मीन के मुखातिब करणो हो तो न सिर्फ़ु हिकु भेरो पुकारे वियो बल्कि नालो मटाए मटाए करे मुखातिब कयो वियो, यानी या तैबा या ताबा या मस्कीना। सुभान अल्लाह, जॾहिं असांजो रब मदीने पाक जो ज़िक्र ईअं प्यार सां फरमाए थो तो पोइ अल्लाह पाक जा बाना मदीने पाक जो ज़िक्र छो न कनि। सब पुकारो झूम कर मीठा मदीना मरहबा, करके खम सब अपना सर मीठा मदीना मरहबा। डूबा रहता है मदीना रोशनी में हर घड़ी, शाम हो या सहर मीठा मदीना मरहबा। अज़मतें हैं रिफ़ातें हैं नेमतें हैं बरकतें, रहमतें हैं हर डगर मीठा मदीना मरहबा। इसलिए तो हमको प्यारा है मदीना रहते हैं, इसमें शाहे बहर बर मीठा मदीना मरहबा। जो मदीने आ गया अत्तार आकर मर गया, वो बड़ा है बख्तवर मीठा मदीना मरहबा। प्यारा इस्लाम भाइरो, अल्लाह पाक तौराते पाक में मदीने के पुकारियो तो फरमायो या मस्कीना यानी ए सुकून ऐं करार वारी ज़मीन। सुभान अल्लाह, ही भी मदीने जी फ़ज़ीलत आहे। अल्हम्दुलिल्लाह, मदीनो पाक उहा पाक सरज़मीन आहे जिते सुकून मिलंदो आहे, करार मिलंदो आहे। ॾुखायल दिलियूं हिते अची करे सुकून माणींदियूं आहिनि, गमनि जा मारियल हिते अची करे गमनि खां निजात माणींदा आहिनि। हा हा, हिते मदीनो ई आहे जीअं असांजा आका हर बेकसनि जे लाइ पनाहगाह आहिनि, ईअं ई मदीनो शरीफ़ भी हर ग़रीब जे लाइ वतन आहे। मदीने के खित्ते खुदा तुझको रखे, गरीबों फ़कीरों को ठहराने वाले। यानी ए मदीने पाक की सरज़मीन, अल्लाह पाक तो के सलामत रखे, तू ही आई जिते गरीबन ऐं फ़कीरन के सुकून नसीब थींदो आहे। ए आशिकान रसूल, अल्हम्दुलिल्लाह मदीनो पाक अल्लाह पाक जो महबूब शहर आहे। अल्लाह पाक जहिड़ी तरह अॻियनि आसमानी किताबनि में हिन जो ज़िक्र ख़ैर फरमायो आहे, अहिड़ी तरह सभ खां आख़िरी किताब कुरान पाक में भी कई मक़ामनि ते कई जॻहियुनि ते मदीने पाक जो ज़िक्र कयो वियो आहे। मदीने पाक जो मशहूर नालो
मदीनो भी कुरान पाक में 4 भेरा आयो आहे। उनका अलावा सिपारे 15 सूरह बनी इसराइल आयत नंबर 80 में मदीने शरीफ जे लाइ लफ़्ज़ मुदखलो सिद्किन इस्तेमालु कयो वियो आहे, यानी दाख़िल थियण जी सुठी ऐं सची जॻह। सिपारो 5 सूरह निसा आयत नंबर 97 में मदीने शरीफ के अर्दुल्लाह यानी अल्लाह पाक जी ज़मीन फरमायो वियो आहे, यानी ज़मीन त सॼी अल्लाह पाक जी आहे, बल्कि 7 ज़मीनूं 7 आसमान अल्लाह पाक ई पैदा फरमाया आहिनि। पर उन पाक सरज़मीन मदीने पाक जी क़िस्मत ॾिसो जो रब करीम उनके ख़ासि तौर ते अर्दुल्लाह यानी अल्लाह जी ज़मीन जे खिताब सां नवाज़े रहियो आहे। सिपारे 18 सूरह हशर आयत नंबर 9 में मदीने पाक जा 2 नाला ज़िक्र कया विया आहिनि। नंबर 1 दारुल हिजरा ऐं नंबर 2 दारुल अमान। इरशाद थिए थो वल्लज़ीन तबव्वउल उद्दार वल ईमान मिन क़ब्लिहिम, यानी ऐं उहे जिन उन्हनि मुहाजिरनि खां पहिरियां उन शहर के ऐं ईमान के ठिकाणो बणायो। सुभान अल्लाह। अल्लामा बेज़ावी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन आयत जे हिकमाना बयान कंदे फरमाइनि था उहे माण्हू जिन दारुल हिजरा ऐं दारुल ईमान के पंहिंजो घर बणायो, उन मां मुराद आहिनि अंसारी साहबा किराम, जो उन्हनि जो सिदक ऐं सचाई ज़ाहिर थी। उन्हनि पहिरियां खां ई मदीने पाक में रिहाइश खे लाज़िम रखियो, ईमान आंदाऊं ऐं मदीने पाक में रिहाइश ते ऐं ईमान ते साबित क़दम रहिया। अल्लामा बेज़ावी रहमतुल्लाह ताला अलैहि वधीक लिखनि था हिन आयत में अल्लाह पाक मदीने पाक खे ईमान या दारुल ईमान फरमायो। उनजो सबबु हीअ आहे त ईमान मदीने पाक खां ई पखिड़िबो आहे ऐं ॿीहर उन ॾांहुं मोटी वेंदो। मौजम औसत जी हदीस पाक आहे, मुंहिंजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो मदीनो ईमान जो घर आहे। सुभान अल्लाह। प्यारा इस्लाम भाइरो ॾिसो रब करीम के महबूब जो शहर यानी मदीने पाक से केॾी मोहब्बत आहे। पहिरियां त अल्लाह पाक ई पंहिंजे महबूब जे क़याम यानी रहण जे लाइ मदीने जो इंतिखाब फरमायो ऐं महबूब जे क़याम जे लाइ हमेशह आला तरीन इंतिखाब कयो वेंदो आहे। पोइ मदीने जी ही अज़मत आहे जो अल्लाह पाक अॻियनि आसमानी किताबनि में बि हिन जो ज़िक्र ख़ैर फरमायो आहे ऐं आख़िरी किताब क़ुरान पाक में बि अहिड़ो बेमिसाल ज़िक्र फरमायो, किथे हिन खे अर्दुल्लाह चयो, किथे हिन खे दारुल हिजरा चयो ऐं किथे दारुल ईमान फरमायो ऐं ॿुधाए छॾियो त जहिड़ी तरह अल्लाह पाक खे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेमिसाल महबत आहे, ईअं ई अल्लाह पाक संदन मुबारक शहर सां बि बाकमाल महबत फरमाईंदो आहे। अल्लाहु अकबर। अल्हम्दुलिल्लाह मदीनो पाक अल्लाह पाक जो पसंदीदा शहर आहे। उन सां गॾोगॾु मलाइक बि मदीने सां महबत कंदा आहिनि। तमामु मशहूरु रिवायत आहे हज़रत काबुल अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा जॾहिं फज्र तुलू थींदी आहे त 70,000 मलाइक मदीने पाक हाज़िर थींदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े खे पंहिंजे परनि सां ढके वठंदा आहिनि ऐं छा कंदा आहिनि फरमायाऊं युसल्लून अलन नबी यानी पंहिंजे आकाई मौला रसूल ख़ुदा अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में दुरूदनि जा नज़राना पेश कंदा आहिनि। हज़रत काबुल अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था शाम ताईं इहे मलाइक उते ई हाज़िर रहंदा आहिनि। जॾहिं शाम थींदी आहे त उहे मलाइक हलिया वेंदा आहिनि, उन्हनि जी जॻह ते 70,000 ॿिया हाज़िर थींदा आहिनि। हाणे शाम खां सुबुह ताईं उहे 70,000 मलाइक रोज़े पाक खे पंहिंजे परनि सां ढके रखंदा आहिनि ऐं दुरूदनि जा नज़राना पेश कंदा रहंदा आहिनि। हीउ सिलसिलो क़यामत ताईं ईअं ई हलंदो रहंदो। 70,000 सुबह हैं 70,000 शाम, यूं बंदगी जुल्फ़ रुख आठों पहर की है, जो एक बार आए दोबारा न आएंगे, रुखसत ही बारगाह से बस इस कदर की है। यानी रोज़ानो 70,000 मलाइक सुबह जो ऐं 70,000 शाम जो, यानी 1,40,000 मलाइक रोज़ानो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थींदा आहिनि, दुरूद पाक जा नज़राना पेश कंदा आहिनि ऐं जाने काइनात फ़ख्र मौजूदात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुल्फ़ मुबारक ऐं वद्दुहा वारे चहिरे जी तारीफ़ ऐं सना कंदा आहिनि। पोइ हीअ बि त जेको मलाइक हिकु भेरो हाज़िर थी चुको
ॿीहर क़यामत ताईं उनखे हाज़िर थियणु नसीब न थींदो। जो अल्लाह पाक जी बारगाह मां उन्हनि खे बसि एतिरी इजाज़त आहे। जेकर ईअं न थिए हा त किरोड़े मलाइक हाज़िरी खां महरूम रहिजी वञनि हा। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त असां सभिनी खे